अव्वल आला अफजल अतहर सैयदना सिद्दीक़ अकबर। अव्वल आला अफजल अतहर सैयदना सिद्दीक़ अकबर। अव्वल आला शान सिद्दीक़ जो सब खां अलग आ, सिद्दीक़ सखामी अगमी अगवा। शान सिद्दीक़ जो सब खां अलग आ। हज़रत मौलाना अब्दुल्ला चांडियो जिन बुधो या जिन ॾिठो उन्हनि खे ख़बर हूंदी। अल्लाह ताला जे दर दुआ आहे त अल्लाह ताला उन्हनि जे क़बर जे मथां किरोड़ा राम जा मींहं नाज़िल फरमाए। मौलाना अब्दुल्ला चांडे साहब जन तकरीर में बयान फरमायो, मां उन तकरीर में हुयमि। उहा तकरीर दाऊद ॻुठ में, अब किथे दाऊद ॻुठ। साईं चांडे साहब फरमायो त अबू बकर जो शान पे बयान कयो। जो हे सिज आहे, सिज ॾे को माण्हू तके न सघंदो, पर सिज जे आॾो जेकॾहिं वॾो आहीनो रखो त उन में जेको सिज जो अक्स थींदो उन ॾे बि केरु तके न सघंदो। हुन ॾे असुल ॾे बि न तके सघंदो, हिन ॾे बि तके न सघंदो। अल्लाह ताला उन जे मथां रहमत फरमाए। पोइ ईअं मिसाल ॾिनऊं त सिज मुहम्मद करीम आहे त अक्स उन जो जेको आईने में आहे अबू बकर आहे। पोइ फरमायो त मां तोखे नथो झलां त तूं अबू बकर खे घटि वधि न ॻाल्हाए, पर एतिरो तोखे चवंदुसि त जे अबू बकर खे गार ॾिनई ॼण मुहम्मद करीम खे गार ॾिनई। जे सिज खे आईने वारे सिज खे घटि वधि ॻाल्हाई ॼण हक़ीक़ी सिज खे ॻाल्हाई, जेकॾहिं हिन खे ॻाल्हाई ॼण हुन खे ॻाल्हाई, जे अबू बकर खे ॻाल्हाई ॼण मुहम्मद करीम खे ॻाल्हाई। इहो चांडियो साहब। पोइ घणो ॻाल्हायूं, सानी यसनैन ते बि ॻाल्हायूं त क़ुरान जो लफ़्ज़ आहे सानी यसनैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबी ला तहज़न। सानी यसनैन जी माना ॿिनि मां ॿियो, हे ॿ। हाणे हिननि मां ॿियो कहिड़ो? जे हिन खे पहिरियों बणाइजे त हे ॿियो, जे हिन खे पहिरियों बणाइजे त हे ॿियो। अहिड़ो लफ़्ज़ अल्लाह ॻाल्हायो आहे अबू बकर सिद्दीक़ जे मुतअल्लिक़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ। सानी यसनैन इज़ हुमा फिल गार के सचो तॾहिं इहो लफ़्ज़ ईंदो जॾहिं अबू बकर में ख़ासियतूं मुहम्मद करीम वारियूं पूरियूं हुजनि। थोड़ो तवज्जो चई अव्वल आला अफजल अतहर सैयदना सिद्दीक़ अकबर। अव्वल आला शान सिद्दीक़ जो सब खां अलग आ, सिद्दीक़ सखामी अगमी अगवा। सिद्दीक़ सखामी अगमी अगवा। जंहिंजो ज़िक्र आ क़ुरान अंदर, जंहिंजो ज़िक्र आ क़ुरान अंदर सैयदना सिद्दीक़ अकबर। अव्वल आला शान में आला, मान में आला, जिस्म में आला, जान में आला। शान में आला, मान में आला, जिस्म में आला, जान में आला। जिस्म में आला, जान में आला। जंहिंजे कुल्हनि ते स्वार थियो सरवर, जंहिंजे कुल्हनि ते स्वार थियो सरवर सैयदना सिद्दीक़ अकबर। अव्वल आला हिजरत वारी रात मुहम्मद उन जे घर ॾे आया खुद। हिजरत वारी रात मुहम्मद उन जे घर ॾे आया खुद। उन जे घर ॾे आया खुद। जंहिंजो हबीबन खड़कायो दर, जंहिंजो हबीबन खड़कायो दर सैयदना सिद्दीक़ अकबर। अव्वल आला अफजल अतहर सैयदना सिद्दीक़ अकबर। अव्वल आला।